رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكذلك جعلناكم أمة وسطا لتكونوا شهداء على الناس ويكون الرسول عليكم شهيدا وما جعلنا القبلة التي كنت عليها إلا لنعلم من يتبع الرسول ممن ينقلب على عقبيه وإن كانت لكبيرة إلا على الذين هدى الله وما كان الله ليضيع إيمانكم إن الله بالناس لرؤوف رحيم صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मगरिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयत में अल्लाह तबारक व ताला अहले किताब जे एक बेवकूफ़ाना हरकत के बयान फरमायो हो जैमें हुननि एतराज़ कयो हो त मुसलमाननि खे छा थियो आहे, अॻ में बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हा, हाणे वरी बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ था पढ़नि। हुननि जे दीन जो त को टिकाणो ई कोन्हे, कॾहिं होॾे था फिरनि कॾहिं हेॾे था फिरनि। अल्लाह तबारक व ताला उन जो जवाब ॾींदे फरमायो हो त कुल लिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब यहदी मन यशाउ इला सिरातिन मुस्तक़ीम। ओला ओभर सभु अल्लाह ताला जा आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए इहा ॻाल्हि उन्हनि ताईं पहुचाई त ओला ओभर सभु अल्लाह ताला जा आहिनि। अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, जंहिंखे चाहींदो आहे सिधे राह ते हलाईंदो आहे। सो इन जी निस्बत सां अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला उन जी कुझु हिकमत बि बयानु फरमाई आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं सवाल पैदा थिए हा सम्झण जे लाइ त भला यहूदियुनि जो एतिराज़ त पंहिंजे जॻह ते, असां खणी उनखे बेवकूफ़ाना हरकत था चऊं, पर हूअं सिखण जे लाइ हिकिड़ो सुवाल आहे त अल्लाह ताला मुस्लमाननि खे छो हुकुम फरमायो त बैतुल मुक़द्दस जे तरफ़ न, हाणे बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ो। उन में हिकमत छा हुई? अल्लाह तबारक व ताला हिन आयत जे अंदरि उन जो जवाब बि फरमायो आहे। ऐं इन खां पहिरियां अल्लाह ताला उम्मत मुहम्मदीअ जी हिकु सिफ़त बयानु फरमाई आहे इअ्तिदाल वारी। फरमाई त वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, असां तव्हांखे हिकु अहिड़ी उम्मत बनायो आहे जेका उम्मत विच थरी आहे, इअ्तिदाल वारी आहे, बराबरीअ वारी आहे, अल अदल इंसाफ़ वारी आहे। उन जो सबबु छा आहे? लितकूनू शुहदा अलन नास, जीअं तव्हां माण्हुनि ते शाहिदी ॾियो। वयकून अर्रसूल अलैकुम शहीदा, ऐं सुहिणो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह ताला जो रसूल आहे उहो वरी तव्हां ते शाहिदी ॾे। तव्हां अहिड़ा विच थरा आहियो, अहिड़ी विच थरी उम्मत आहियो। हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे त क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व ताला काइनात जे इंसाननि खे हिकु मैदान महशर में जमा कंदो। सभु नबी सगोरा पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि समेत मैदान हशर में मौजूदु हूंदा। कुझु पैगंबर सगोरा अहिड़ा हूंदा जंहिंजे पोयां सिर्फ़ ॿ उम्मती हूंदा ताबेदार, कंहिंजे पोयां हिकु, कंहिंजे पोयां हिकिड़ो बि न हूंदो। अल्लाह तबारक व ताला जॾहिं सवाल जवाब थींदो, हिसाब किताब फरमाईंदो, उन वक़्तु उन्हनि खां पुछाणो थींदो, ॿियो ख़बर तव्हां ॾे भला असांजा पैगंबर सगोरा कोन आया छा? हू जवाब में ईअं चवंदा, असां ॾे केरु कोन आयो। कूड़ हणी वेंदा, पेर खोड़े कूड़ हणंदा, त असां ॾे केरु आयो ई कोन हो, असांखे कंहिं सेखारियो ई कोन हो,
न असांजे को नबी आयो, न दीन, न शरीयत ॿुधाइण वारो केरु कोन हो। जे अचे हा त सुधरी वञूं हा। पंहिंजे नबियनि सगोरनि ते कूड़ हणंदा त असांजे कोन आया, असां कोन सेखारियऊं, असांजे कोई नबी कोन हो। पोइ नबी सगोरा चवंदा त साईं असांखे त तो मोकिलियो। हाणे उम्मत इनकार कंदी, नबी इकरार कंदा असां वियासीं, हू चवंदा कोन आया। हाणे फ़ैसिलो कीअं थिए? उम्मत मोहम्मदीअ जे माण्हुनि खे अलाह तबारक व तआला अॻियां आणींदो। उम्मत मोहम्मदीअ जा माण्हू उते बीही करे अलाह तबारक व तआला जा ॾोहिया शाहिदी ॾींदा त हाओ साईं कूड़ त हाणे पैगंबर सगोरा हिननि ॾे विया हा, तालीम तबलीग नबियनि हिननि खे कई, पर हिननि कोन मञियो। उन ते हू एतिराज़ कंदा साईं हे कीअं था असांजे मथां शाहिदी ॾियनि उम्मत मोहम्मदीअ जा माण्हू। शाहिदी त उहो ॾे जेको हुन वक़्तु मौजूदु हुजे न, हीअ असांजे ज़माने में मौजूदु ई कोन आहे, हिन जो वजूद ई कोन हो, ॼमिया ई कोन, हिन जो पीउ मां ई कोन ॼमियो हूंदो, तॾहिं हे कीअं था असांजे मथां शाहिदी ॾियनि। हिननि जी शाहिदी असांजे मथां ठहे ई कोन थी, इहे कूड़ा आहिनि, असां सचाऊं। अलाह तबारक व तआला उम्मत मोहम्मदीअ खां पुछा कंदो, तव्हां भला छो था शाहिदी ॾियो? हिननि जे सवाल मुताबिक़ तव्हां उते हुयव ई कोन, हुननि जे एतिराज़ मुताबिक़ तव्हां हिते हुयव ई कोन, मौजूदु न हो, पोइ शाहिदी कीअं था ॾियो? उम्मत मोहम्मदीअ जा माण्हू जवाब में अर्ज़ु कंदा, या इलाहुल आलमीन असां इहे ॻाल्हियूं अहिड़े किताब मां पढ़ियूं आहिनि जेको किताब तुंहिंजो नाज़िल थियल आहे पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, असांजो उन ते ईमान आहे। इहे ॻाल्हियूं क़ुर पाक में पढ़ियूं अथसीं, क़ुर ते असांजो ईमान आहे, क़ुर खे तुंहिंजो सचो किताब करे मञींदा आहियूं, सोने नबीअ ते नाज़िल थियो आहे, नबीअ जे मथां असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो ईमान सचो आहे, क़ुर सचो आहे, ज़रे बराबरि असांखे हुन में शक कोन्हे को, असां हुन में इहे ॻाल्हियूं पढ़ियूं आहिनि। पोइ जे असांजो क़ुर सचो, असांजो नबी सचो, त असांजी शाहिदी बि सची आहे। लिहाज़ा एतिरे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अलाह तबारक व तआला आणींदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईंदा, हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत जे माण्हुनि जे ॾिनल शाहिदीअ खे पको पुख़्तो कंदा त साईं मुंहिंजे उम्मत जा ई माण्हू सच आहिनि, इहा ॻाल्हि हिननि खे मां ॿुधाई, मुंहिंजे क़ुर पाक में इहा ॻाल्हि लिखियलु आहे। हाणे अलाह ताला उम्मत मोहम्मदीअ जी हिकिड़ी सिफ़त बयानु कंदे हिते फरमायो, वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, तव्हांखे मां हिकु इअ्तिदाल वारी विचथरी उम्मत बनायो आहे। विचथरी कीअं? न उन्हनि नबियनि जे नाफ़रमाननि सां गॾिजी ओड़ा नाफ़रमान हो तव्हां, न वरी अहिड़ा हो तव्हां जो सफ़ा चट हुजो, या सफ़ा वॾे पाए जा नबियनि खां बि ज़ोर नबीअ हुजो, ईअं बि कोन्हे। विचथर आहियो, हिकु लफ़्ज़ी ज़ाहिरी माना। ॿी इहा त तव्हां विच में नबियनि ऐं संदन उम्मतुनि जे विच में शाहिदी ॾींदव, विच में तव्हांजे शाहिदीअ खे सचे करण जे लाइ पैगंबर शाहिदी ॾींदो तव्हांजे मथां। अहिड़ी इत्तिदाल वारी उम्मत हो। हीउ ज़ाहिरी लफ़्ज़नि जो ज़ाहिरी ख़ुलासो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, उम्मत जी वसत जेका आहे न, इत्तिदाल, वस्त जे लफ़्ज़ जी माना अल आदिल, अल इत्तिदाल, विचथरो हुजणु, तमामु तर मामलात में दरमियानो हुजणु, दरमियानो बराबरि हुजणु। जीअं तराज़ूअ जो पलड़ो हूंदो आहे न, हिकिड़ो हेॾां हिकिड़ो होॾां, विच ते माणकी हूंदी आहे, पोइ जॾहिं ॿिन्हिनि तराज़ुनि जे पलड़नि में वज़न बराबरि थींदो आहे त इहा माणकी सिधी थी बीहंदी आहे, न हेॾे न होॾे। हा कॾहिं कॾहिं हेॾे लुॾी वेंदी, पर वरी फिरी हिते साॻी जाइ ते बीहंदी, वरी कॾहिं हेॾे लुॾी वेंदी वज़न जे करे, पर वरी साॻी जॻह ते बीहंदी। अलाह ताला फरमाए त तव्हां ईअं बराबरी वारा इत्तिदाल वारी उम्मत आहियो। इहा उम्मत मोहम्मदी जी सिफ़त आहे। पोइ हिन इत्तिदाल वारी सिफ़त में खोड़ सारियूं शयूं अचनि थियूं। हिकिड़ो इत्तिदाल बराबरी आहे एतिक़ादी, अक़ीदे में एतिक़ाद। यहूदनि नसराननि वांगुरु, मूसा अलैहिस्सलाम जे बनी इसराईल वारनि वांगुरु उम्मत मोहम्मदी जो एतिक़ाद कोन्हे। जीअं यहूदनि चयो त क़ालतल यहूद उज़ैर इब्नुल्लाह, उज़ैर अल्लाह ताला जो पुटु आहे, उम्मत मोहम्मदी ईअं कोन चयो आहे। वरी नसराननि चयो क़ालतन नसारा अल मसीह इब्नुल्लाह, ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे, उम्मत मोहम्मदी जे माण्हुनि ईअं कोन चयो। वरी हेॾां मूसा अलैहिस्सलाम खे बनी इसराईल वारनि जॾहिं चयो, जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पाण बनी इसराईल वारनि खे चयो त हलो बाबा अल्लाह ताला जो हुकुम आहे, इहे साम्हूं क़ौम जब्बारीन हिन सां लड़ाई कयो, बैतुल मुक़द्दस में दाख़िल थियो, इहो मुल्क तव्हांजो आहे, हलो हिन खां जंग करे फतह कयो। मूसा अलैहिस्सलाम खे छा चयूं जवाब में? इज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून, तूं ऐं तुंहिंजो रब वञी करे विढ़ो, असां हिते चङा आहियूं। उहे वेड़ा आहिनि, हुननि सां विढ़ंदासीं त मरी पवंदासीं। इहो हुयो हुननि जो एतिक़ाद। पर उम्मत मोहम्मदीअ जे माण्हुनि खे जॾहिं चयो वियो जंग बदर में, जंग हुनैन, जंग ख़ैबर में, कीअं कंदव तव्हां मैदान जिहाद में? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼण त पुछा कई,
साहबा किराम चयो त साईं असां मूसा अलैहिस्सलाम जे उन उम्मत वांगुरु न आहियूं जो इज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला चई करे वेही रहंदासीं। तव्हांजे अॻियां बि लड़ंदासीं, तव्हांजे पोयां बि लड़ंदासीं, तव्हांजे सॼे ऐं खॿे लड़ंदासीं, दुश्मन खे तव्हांजे वेझो बि अचण न ॾींदासीं, हता की कुचलजी वेंदासीं, टुकड़ा थी वेंदासीं, पर दुश्मन खे वेझो बि न अचण ॾींदासीं। तीर ईंदो पंहिंजे बुत ते सहंदासीं, तव्हांजे तरफ़ न पहुचण ॾींदासीं। इश्क ऐं मोहबत ज़ाहिर कयो। अलाह ताला फरमायो त इहा आहे मुंहिंजे महबूब जी उम्मत। हिकिड़ो उम्मत मुहम्मदीअ जो हिकिड़ो शरफ़, हिकिड़ो वजह इहो एतिक़ादी आहे, एतिक़ाद में पुख़्ती आहे। हा अलबत कुझु माण्हू कमज़ोर बि आहिनि, कुझु माण्हू फिरियल बि आहिनि, कुझु यहूदियत में बि आहिनि, कुझु नसरानी बि आहिनि, पर अक्सरियत उम्मत जी एतिक़ाद में पकी आहे। हाणे ॿिए नंबर में एतिक़ाद कॾहिं कॾहिं अमल में हूंदो आहे। अमल में गुज़िरियल नबियनि जे उम्मतुनि में इहा ॻाल्हि अचे थी, बनी इसराइल जे उम्मत में ग़ालिबन त बनी इसराइल जे उलमा में इहा ख़ुसूसियत अची वई त जॾहिं को अमीर माण्हू ॾोह कंदो हो न त उनखे चवंदा हुआ जाइज़ आहे, ख़ैर आहे। पोइ ग़रीब माण्हू जेकॾहिं चवंदो त चवंदो सज़ा ॾियोसि, कुटको ॾियोसि, या कंहिं 5 रुपया ॾिना रिश्वत ॾिनी त पोइ हुनजे वजह सां चवंदा हल भला पोइ तुंहिंजे लाइ जाइज़ आहे। तलाक ॾेई वियो पोइ भला भला तुंहिंजी कोन थी आहे। 5 रुपयनि जे एवज़ दीन इस्लाम खे, कानून खे, उन वक़्त जे शरीयत खे तब्दील करे वञनि। पर उम्मत मुहम्मदीअ में ईअं कोन्हे जो रिश्वत वठे क़ुर जी आयत मटाए, रिश्वत वठे का हदीस मटाए। हा हेकड़ वेकड़ किथे को अहिड़ो माण्हू पैदा थी सघे थो, अक्सरियत ईअं कोन्हे। ही मामला अक्सरियत जा आहिनि, अक्सरियत ईअं कोन्हे। ऐं वरी टियों एतिक़ाद हूंदो आहे मुआशरे जो। पुराणे ज़माने में यहूदनि नसराननि में ईअं हूंदो हो त घर में को पुटु ॼमंदो हो न, वॾी ख़ुशी कंदा, छोकिरी ॼमंदी हुई त हुनखे जीअरे पूरे छॾींदा, जीअरे पूरींदा। जे वरी उन्हनि जे ज़मीन में फसल में को कंहिंजो जानवर पियो त उनखे उको मुको क़तल करे छॾींदा जानवर खे। जे मालिक आयो त मालिक खे क़तल कंदा। एतिरे मामूली ॻाल्हियुनि ते हुननि जी 100 साल ताईं जंग हलंदी हुई, मामूली ॻाल्हियुनि ते। ऐं वरी जेकॾहिं का औरत बेवह थी, मुड़ुसु मरी वियुसि त पोइ उन औरत खे मुड़ुस सां गॾु पूरे छॾींदा। हाणे ॿिए माण्हूअ जे रहण जे क़ाबिल कोन्हे। औरत पाक हुजे त सभु ख़िदमत वठनिसि, जंहिं महिल माहवारी अचे त जीअं न कबूतरनि ऐं कुकड़नि जा खुॾ हूंदा आहिनि, ओड़ा खुॾ ठहियल उन औरतुनि खे उन्हनि में वाड़े छॾनि। हाणे कंहिं कम जी कान्हे, ॾिसोसि बि न, हथ बि न लायोसि, हुनजो खाधो पीतो बि क़बूल कोन कंदा। अहिड़ो ज़ुल्म ही हुयो हुननि जो अमल, हिन जो मुआशिरो अहिड़ो हो। पर इस्लाम अची करे अहिड़ियूं शयूं सेखारियूं क़ुर पाक, औरत जी अज़मत ॿुधाई, बेवह औरत जो वधीक ख़्यालु रखण जी क़ुर पाक तलक़ीन कई, हदीस पाक तलक़ीन कई, अल्लाह जे रसूल तरबियत ॾिनी त बेवह जो ख़्यालु कयो, यतीमनि जो ख़्यालु कयो, मिसकीननि ऐं मोहताजनि जो ख़्यालु कयो। पर हुन उम्मत जे माण्हुनि में ऐं हिन में मुआशिरे जो ॾींहं राति जो फ़र्क़ु हो। अक्सरियत ईअं कोन्हे। हा उम्मत मुहम्मदीअ में किथे किथे को माण्हू अहिड़ो हूंदो बेहूदगीअ वारो, पर अक्सरियत ईअं कोन्हे। मामलात अक्सरियत ते था हलनि। उनखां अलावा हिकिड़ो हितां इज्तिमा हुज्जत आहे, इहा ॻाल्हि बि साबित थिए थी। दलील तौर ते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पेश कबियूं आहिनि? किताबुल्लाह क़ुर पाक, सुन्नत रसूलुल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत, ऐं ॿियो साहबा किराम जो इजमा। इजमा असां वटि दलील आहे। उम्मत जे अक्सर उलमा जो, अक्सर साहबा किराम जो इजमा हुजणु, मुतफ़िक़ हुजणु जंहिं ॻाल्हि ते साबित थिए, इहो असांजे लाइ दलील आहे, इहा शइ दीन आहे। पोइ साहबा किराम जो इजमा हुआ ताबईन ते, ताबईन जो इजमा तबा ताबईन ते। हाणे उम्मत जे अक्सर उलमा जो जंहिं ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ हूंदो उहो इजमा उम्मत हूंदो। इजमा उम्मत थी पियो त इहा ॻाल्हि असांजे लाइ दलील आहे, इन ते मथां अमल करणु वाजिबु आहे। जीअं क़ुर पाक जे हुक्म ते अमल करणु वाजिबु आहे, हदीस पाक जे हुक्म ते अमल करणु वाजिबु आहे, ईअं इजमा उम्मत जे फ़ैसिले ते मुतफ़िक़ हुजण वारी ॻाल्हि ते बि अमल करणु वाजिबु आहे। हितां क़ुर पाक जे हिन आयत मां साबित थियो त इजमा उम्मत बि हुज्जत आहे, दलील आहे। इहे बहितरीन ॻाल्हियूं अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ खे मिसाल तौर ते सेखारे सम्झाए छॾियूं। अञा हुनजो मिसाल मां खणी हीअं ॾियां, जीअं बुज़ुर्गनि लिखियो आहे, इंसान जे हिन वजूद जे अंदरि 4 तबियतूं आहिनि, 4 तबियतूं। 4 तबियतुनि जे बुनियाद ते इंसान जे वजूद जे अंदरि 4 शयूं पैदा थींदियूं आहिनि। हिकिड़ी इंसान जे अंदरि तबियत में खून आहे, ॿियो बलगम आहे, टियों सौदाव आहे, चौथों सफ़र आहे। 4 शयूं। इन्हनि 4 शयुनि जे बुनियाद ते इंसान जे वजूद में गर्मी बि खपे, खून जे करे, खून हूंदो गर्मी हूंदी। बलगम जे करे इंसान जे वजूद में
ठंडक हूंदी, कुझु थधि बि खपे। वरी ईअं सौदा जे ज़रिए इंसान जे जिस्म जे अंदरि ख़ुश्की बि हूंदी, ऐं वरी सफ़रा जे ज़रिए इंसान जे वजूद में थोरी घिम आली आलाए पाणी नमकियात बि हूंदी। इहे 4 शयूं आहिनि। जिस्म जे अंदरि गर्मी बि खपे जंहिंजे वजह सां खून दौड़े, जिस्म जे अंदरि ठंडक बि खपे, न त साईअ जो मर्ज़ थींदुसि, वॾा वॾा मर्ज़ लागू थींदुसि, रतु सड़ंदसि, साई कारी थी पवंदसि। ऐं वरी अहिड़ी तरह सां जिस्म में कुझु ख़ुश्की बि हुजे। ख़ुश्कीअ जो मतिलबु सदाईं सदाईं पघर न हुजेसि जो बदबू ई बदबू बुतम हुजेसि, बुत सुकल ख़ुश्क बि हुजे। ऐं वरी कुझु तरी बि हुजे, थोरो कमकार करे त थोरो पघर बि निकिरे, पघर न निकिरंदुसि वरी बि बुत सड़ंदुसि। इहे 4 शयूं पंहिंजे एतिदाल ते बराबरि तौर ते रहंदियूं त इंसान जो बुत सही सलामत आहे। 4 शयूं सही हूंदियूं, इंसान जो वजूद सही आहे, सेहतमंद आहे, तंदुरुस्त आहे। इन्हनि 4 शयुनि मां का बि हिकिड़ी शइ खुटी या का बि हिकिड़ी शइ ज़ोर वठी वई, इंसान जो बुत ख़राबु थियो, एतिदाल ते न रहियो, मर्ज़ पैदा थियो, ख़राबी पैदा थी, इनखे मर्ज़ चइबो आहे। बिल्कुलु ईअं जिस्म जो बि हिकिड़ो जिस्मानी मर्ज़ आहे, ॿियो रूहानी मर्ज़ आहे। जिस्मानी मर्ज़ जो बि इलाजु थींदो आहे दवा दारूअ सां, रूहानी मर्ज़ बि ईअं आहे, इंसान जे रूह खे सलामत रखण जे लाइ इबादत जी ज़रूरत हूंदी आहे, नमाज़ रोज़े क़ुरान जी तिलावत इस्तिग़फ़ार तस्बीह जी ज़रूरत हूंदी आहे। पोइ रूह जो बि जीअं जिस्म जो इलाजु थींदो आहे, रूह जो बि इलाजु थींदो आहे। जीअं जिस्म बीमार थींदो आहे, रूह बि बीमार थींदो आहे। जिस्म जो इलाजु आहे त रूह जो बि इलाजु आहे। जिस्म जो इलाजु, जिस्म मिटीअ मां ठहियलु आहे त इलाजु बि मिटीअ मां ईंदो, खाधो खुराक बि मिटीअ मां ईंदो। ऐं रूह अलाह ताला जो अमर आहे त पोइ उनजी इस्लाह, उनजो इलाजु बि अलाह ताला जे ज़िक्र सां, फ़िक्र सां, तस्बीह सां, तिलावत सां, तौबह सां, माफ़ीअ सां, दरगुज़र करण सां थींदो। जेकॾहिं इहे 2 शयूं बराबरि आहिनि, इनखे चइबो आहे एतिदाल। इहा आहे उम्मत जी अक्सरियत आदत, जंहिंजे लाइ अलाह से फरमायो वक़ज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, असां तव्हांखे एतिदाल वारी उम्मत बनायो आहे। पोइ हाणे अलाह ताला अॻिते जवाब थो गोया कॼण त फरमाए, जेको न सवाल ज़हनी तौर ते बणिजे पियो त अलाह ताला काबतुल्लाह खे क़िबले जे तौर ते बनाइण जो हुकुम छो ॾिनो, छा हिकमत हुई? माना बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा हा, पोइ छो फेरायो? बैतुल मुक़द्दस जे तरफ़ निमाज़ पढ़ण जो हुकुम भला छो हुयो 15, 17, 18 महीना, 16, 17 महीना जो वरी अलाह ताला काबे ॾे हुकुम ॾिनो? उनजे लाइ अलाह से फरमायो वमा जअलनल क़िबलत अल्लती कुनत अलैहा इल्ला लिनअलम मन यत्तबिउ रसूल मिमन यनक़लिबु अला अक़िबैहि। पहिरियां जंहिं तरफ़ तव्हांजो निमाज़ में मोह हुयो, उन खां असां तव्हांखे फेरायोसीं बैतुल्लाह जे तरफ़। ख़बर अथव सिर्फ़ु हिन ॻाल्हि जे करे त ॾिसूं त कहिड़ा था असांजे रसूल जी ताबेदारी कनि, कहिड़ा था सोने नबीअ सां गॾु फिरी वञनि बैतुल्लाह जे तरफ़, कहिड़ा एतिराज़ था कनि, कहिड़ा नाफ़रमानी था कनि। केरु फिरी थो वञे मुंहिंजे नबीअ सां गॾु, केरु पंहिंजे पुठी ॾेई करे नाफ़रमानी करे खोड़नि ते फिरे थो। कहिड़ा ताबेदारी था कनि, कहिड़ा मुंहं था फेराइनि, ख़बर पइजी वञे। व इन कानत लकबीरतुन इल्ला अलल्लज़ीना हदल्लाह, अल्लाह जी फरमाए उन वक़्तु इहा ॻाल्हि हुई वॾी, वॾो इम्तिहान हुयो, इहो वॾो मामिलो हो, वॾी आज़माइश हुई त हाणे जंहिं वक़्तु ख़बर पई त काबो बैतुल मुक़द्दस न रहियो आहे, काबो बैतुल्लाह रहियो आहे, उनखे हुज़ूर जी इत्तिबा कंदे फिरणो हो। हाणे ज़हन में जेकॾहिं ख़दशो या सवाल पैदा थियो, न फिरियो त क़ुर पाक जे उसूल मुताबिक़ उहो बेवकूफ़, उहो नाफ़रमान, जेको फिरियो सो ताबेदार। हाणे जिन जिन एतिराज़ कयो, क़ुर पाक पहिरियां ई फरमाए छॾियो आहे सयक़ूलु सुफ़हाउ मिनन्नास, जो था बेवकूफ़ चवनि त माण्हुनि जे निमाज़ में रुख़ त हिकु तरफ़ टिके ई कोन थो, दीन ई कोन अथनि हिकु जाइ ते, उनखे बेवकूफ़ सॾियो वियो। बाक़ी जिन ताबेदारी कई, उन्हनि जे ताबेदारी जो मिसाल तारीख़ में सोनहरी अखरनि सां लिखियो वियो आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हिकिड़े दफ़े सहाबा किराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु निमाज़ पढ़ी करे जॾहिं रस्ते में वञनि पिया त बनु सलमा कबीले जा माण्हू, कबीले बनी सलमा जा माण्हू निमाज़ पढ़ी रहिया हुआ, ग़ालिबन असर जी, टे पहिरीं जी या खणी मग़रिब जी। जीअं जो उन्हनि वटि पहुता त उहे निमाज़ था पढ़नि, हिननि खणी रड़ कई, निमाज़ पढ़नि था पिया, निमाज़ पढ़ंदड़ खे आवाज़ ॾिनो त भाई तव्हांजो मोह अञा बैतुल मुक़द्दस जे तरफ़ आहे, हाणे असां हुज़ूर जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पिया निमाज़ पढ़ंदा पढ़ी था अचूं, पोइ ॿिए पहिरीं या टे पहिरीं रिवायत में लफ़्ज़ अचनि था, हाणे साईं जन सां गॾु निमाज़ पढ़ी आया आहियूं, साईं जन बैतुल्लाह जे तरफ़ मोह करे निमाज़ पढ़ाई आहे,
भाईजान हाणे क़िबलो बैतुल मुक़द्दस न अथव, बैतुल्लाह अथव, त उन वक़्तु निमाज़ जे दौरान ई जिन जे कननि ते आवाज़ पियो थो उहो उतां फिरी आहे, हलंदी निमाज़ में। इत्तिबा करण वारा जवान ईअं आहे, कन ते आवाज़ पियो उते हलंदी निमाज़ में फिरी विया। एतिरे क़दुरु फिरिया जो उन वक़्तु मर्द औरतूं गॾु निमाज़ पढ़ंदा। अञा परदे जा अहकाम सही माना में लागू कोन थिया। मर्द औरतूं गॾु दीनदार माण्हू निमाज़ पढ़ंदा, पोइ मर्द अॻियां औरतूं पोयां बीहंदियूं। पर जॾहिं बैतुल मुक़द्दस खां मुंहुं फिराए हिननि बैतुल्लाह जे तरफ़ शुरू कयो त उबतूं सिफ़ूं थियूं। जेके मर्द अॻ में हुया हाणे उहे पोयां थी पिया, जेके औरतूं पोयां हुयूं उहे अॻियां थी पियूं। मुंहुं जो फिरियो, जीअं असां हेॾे मुंहुं कयूं काबतुल्लाह जे तरफ़ निमाज़ पढ़ूं, हाणे जेकर हुकुम थी वञे त भरण जे तरफ़ मुंहुं कयो त इमाम जेको असांजे अॻियां हो सो पोयां, हाणे जमात सॼी अॻियां, जेका पोयां आई अॻियां थी वई। बिल्कुलु ईअं थी वेंदो। इत्तिबा एॾी हुई, कोई फ़र्क़ु न लिखियो, निमाज़ पंहिंजी पूरी कयूं। इत्तिबा जा एॾा वॾा मिसाल मौजूद आहिनि। पोइ अलाह तबारक व तआला फरमायो असां रुगो आज़मायूं पिया। असां अलाह ताला खे त सॼी ख़बर आहे न कहिड़ा बंदा इत्तिबा कंदा कहिड़ा न कंदा, पर दुनिया जा ॾाढो ज़ाहिर करण लाइ अलाह ताला अहिड़ा मिसाल क़ाइमु फरमाईंदो आहे जीअं माण्हुनि खे मंज़र आम ते चिटो करे ॾेखारियूं त कहिड़ा ताबेदारी कनि था, कहिड़ा नाफ़रमान आहिनि। वइन कानत लकबीरतुन इल्ला अलल लज़ीना हदल्लाह, हाणे अलाह जी फरमाए थो लकबीरतन इल्ला अलल लज़ीना हदल्लाह, इहा हिकिड़ी वॾी आज़माइश हुई। अल्लाह जंहिंखे इन आज़माइश में हिदायत वठाई, पोइ जिन खे अलाह ताला वठाई उहे सभु सहाबा किराम कामयाब हुआ। कुल्लुहुम मुहतदून कुल्लुहुम मुफ़लिहून, सभु कामयाब, सभु हिदायत वारा थिया। बाक़ी हिकिड़ो सवाल पैदा थियो ख़दशे तौर ते, विसविसो शैतानी, त भला निमाज़ूं जेके अने बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ियूं वियूं, जेके निमाज़ूं पढ़ियूं वियूं पोइ 15, 16, 17 महीना, उहे निमाज़ूं सही थींदियूं या क़बूल थींदियूं या न, या उन्हनि जो सवाबु ओतिरो कोन मिलंदो जेतिरो काबतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण जो सवाबु आहे। अलाह ताला फरमाए थो वमा कान अल्लाहु लियुज़िअ ईमानकुम, अल्लाह अहिड़ी ज़ात कान्हे का जो तव्हांजे ईमान सां गॾु अमलनि खे तव्हांखे ज़ाया करे, सवाबु तव्हांखे पूरो ई मिलंदो। छो त ओॾां बि हुकुम अलाह ताला जो हो ऐं बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ण जो हुकुम बि अलाह ताला जो आहे। असुल इताअत अलाह जे हुकुम सां आहे, ज़ाती कंहिं पथर जी का हैसियत कान्हे। अलाह जे हुकुम जे करे पथरनि जी, काबतुल्लाह जे पथरनि जी बि हैसियत आहे, बाक़ी न त पथर पथर जहिड़ो आहे। इन्नल्लाह बिन्नासि लरऊफ़ुर रहीम, अलाह पाक फरमायो क़ुर पाक अजीब अंदाज़ में इंसान खे सेखारियो, अहिड़ो रब महिरबान आहे माण्हुनि ते, अहिड़ो रब महिरबान आहे, एॾो त रहमुर राहिमीन आहे जो तव्हांखे जेको हुकुम कयो अथई न अलाह ताला जे हुकुमनि जी इताअत कंदे अमल कयो, पोइ तव्हांजा कसा अमल बि अलाह ताला कामयाब कंदो, तव्हांजे ईमान खे ज़ाया कोन कंदो। इन्नल्लाह बिन्नासि लरऊफ़ुर रहीम, अलाह वाननि ते महिरबान रहम कंदड़ ज़ात आहे। त हिन आयत मां साबित थो थिए त अलाह तबारक व तआला काबतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ण जो हुकुम छो ॾिनो हो? बैतुल मुक़द्दस जे तरफ़ निमाज़ जे अंदरि मुंहुं करण में 16, 17 महीना अलाह ताला इन हुकुम खे बरक़रार छाजे करे रखियो, इन जो हिकिड़ो सबबु ॿुधायो वियो ऐं उम्मत जी हिकिड़ी फज़ीलत बि बयानु कई वई। ऐं उन दौरान जेके निमाज़ूं पढ़ियूं वियूं बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे, अलाह ताला फरमाए उन जो सवाबु बि घटि न थींदो, रब तव्हांजे मथां महिरबान आहे, तव्हांजी ईमान खे ज़ाया बि कोन कंदो। इहे सभु ॻाल्हियूं गोया के ॼण त हल थी वयूं। त क़ुर पाक जे ज़रिए सां इहो एॾो वॾो इल्मु ॾिनो वियो। क़ुर पाक न हुजे हा त इंसान खे रहनुमाई न मिली सघे हा। इहो अलाह ताला जो वॾो इंसान जे मथां पंहिंजो फज़ल ऐं महिरबानी आहे। अलाह पाक शल तव्हां असांखे क़ुर पाक जे इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जे नूरानी सां नवाज़े, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल